जूडो SHO जूडो मकसूद अहमद शर्ना जी मंशियात फरोश खिलाफ कार्रवाई। बदनामी ज़माना मंशियात फरोश इमरान जट जूडो जी रहीमाबाद कॉलोनी मां हथी को वटा नवपुड़ा इंडियन सफ़ीना जा हथ जूडो थाने ते केस दाख़िल। SHO जूडो मकसूद अहमद शर्ना साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त DIG मीरपुर ख़ास SSP मीरपुर ख़ास जा सख़्त अहकामात आहिनि त मंशियात फ़रोशनि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वञे। जूडो पुलिस बाला ऑफिसरनि जे हुकुमनि जी तामील कंदे मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं करे रही आहे। मकसूद शर्मा चयो त मुंहिंजो जूडो थाणे ते मुक़ररी बाद दर्जननि मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे जेल यात्रा कराई आहे ऐं मज़ीद कार्रवाइयूं जारी रखंदे मंशियात जी नासूर जी पाड़ पटबी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।